सेवण वेझो ॾुखाईंदड़ हादसो। खैरपुर वासी पांधेड़ा दरगाह कलंदर लाल शहबाज ते हाज़िरी लाइ वञी रहिया हुआ त वेन कल्टियूं खाई बोरे जे पाणी में किरी पई। खौफ़नाक हादसे में औरतुनि ऐं ॿारनि सूधो 20 ॼणा अजल जो शिकार थी विया। तफ़सीलनि मूजिबि अख़्तियारनि पारां इंडस हाईवे ते बोरे जे पाणी जे निकाल लाइ कट लॻाया विया हुआ, जेको 2 महीना गुज़रण बावजूदि न भरियो वियो, जंहिं सबबि हादसो पेश आयो आहे। रोड हादसे में फ़ौत थियल 20 ॼणनि जा मड़ खैरपुर जे ॻोठ दाऊद फुलपोतो पहुचाया विया। हिक ई वक़्तु 20 मड़ पहुचण ते इलाइक़े में सोग पखिड़िजी वियो। हादसे जे फ़ौतनि में नए परिणियल कुंवार, ॿार ऐं औरतूं बि शामिल आहिनि। हादसे में 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फ़ौतनि में कुंवार सन्ना, समद ख़ातून, मिसमात शाहिदा, लेला सूंह, मदीहा बेनज़ीर, मिसमात भंबुल, मिसमात सन्ना, नजमा शहज़ादो, शाहनवाज़ अलादिनो ऐं ॿिया शामिल आहिनि। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त इंतज़ामिया ऐं पुलिस खे वक़्त सिर इतलाउ ॾियण बावजूदि रेस्क्यू ऑपरेशन में देरि कई वई। अस्पताल ज़रियनि मूजिबि फ़ौतनि में 8 औरतूं, 6 न्याणियूं ऐं 6 छोकिरा शामिल आहिनि। लाशुनि जी सुञाणप थी वई, जंहिं मूजिबि फ़ौत थी वियलनि जो तालुक़ु हिक ई ख़ानदान सां आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची